अस्सलाम वालेकुम। ग्रामर जे हिकिड़े नए सबक सां हाज़िर आहियां। अॼु असां पढ़ंदासीं सिफ़त जे बारे में। ॻाल्हाइण जो चौथों लफ़्ज़ आहे सिफ़त, टियों लफ़्ज़ ॻाल्हाइण जो सिफ़त। इन खां पहिरियों असां इस्म ऐं ज़मीर जे बारे में पढ़ी चुका आहियूं, सम्झी चुका आहियूं। ठीकु आहे। सिफ़त उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में इस्म या ज़मीर जो गुण, अवगुण, क़द, क़िस्म, मिक़दार, अदद या अंदाज़ ॾेखारे। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में इस्म या ज़मीर जो गुण, अवगुण, क़द, क़िस्म, मिक़दार, अदद या अंदाज़ ॾेखारनि, उन्हनि खे चइबो आहे सिफ़त। हाणे गुण ऐं अवगुण छा आहे? गुण जो मतिलबु आहे ख़ूबियूं ऐं अवगुण जो मतिलबु आहे ख़ामियूं। ठीकु आहे। क़िस्म तव्हांखे ख़बर आहे, अदद, अंदाज़ यानी ॻाणाटो या क्वांटिटी, मिक़दार क्वांटिटी। ठीकु आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म या ज़मीर जो अदद, अंदाज़, गुण, अवगुण, क़द, क़िस्म, मिक़दार ॾेखारनि, उन्हनि खे चइबो आहे सिफ़त। उन में मिसाल ॾिसो, हाणे जीअं सुठो, मिठो, बहितरीनु, होशियारु, इहे कंहिं बि शइ जी क्वालिटी था ॾेखारनि, इस्म जी ख़ूबी था ॾेखारनि, यानी गुण था ॾेखारनि। पर जेकॾहिं असां चऊं ख़राबु, किनो, सुस्तु, रोलू, बेकार, त इहे अवगुण था ॾेखारनि, यानी ख़ामी था ॾेखारनि, का बुराई था ॾेखारनि। क़िस्म आहे जीअं शिकारपुरी आचार मशहूरु आहे, सिंधड़ी अंब मशहूरु आहिनि, रेशमी कपिड़ो, ठीकु आहे, या पाकिस्तानी माण्हू, सिंधी ॿोली, कंधारी ॾाढ़ूं। ठीकु आहे। इहे क़िस्म आहिनि, कंधारी, पाकिस्तानी, शिकारपुरी, रेशमी। ठीकु आहे। ऐं अहिड़ी तरह सां अधु मुनो, सॼो, 10, 15, 100, 1000, इहो अंदाज़ या जेको अदद ज़ाहिर था कनि। अहिड़ी तरह सां वॾो, नंढो, डिघो, ऊचो क़द था ॾेखारनि, ऐं तुलो, सनो, हल्को, इहे जेके आहिनि सभु हिन जो जेको आहे मिक़दार था ज़ाहिर कनि। हाणे ॾिसो, अॻियां अचूं था सिफ़त जा क़िस्म। सिफ़त जा 3 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा? सिफ़त वस्फ़ी, सिफ़त अददी, सिफ़त ज़मीरी। इहे 3 क़िस्म आहिनि सिफ़त जा। सभिनी खां पहिरियों अचूं था सिफ़त वस्फ़ी जी वस्फ़ ॾिसूं था, डेफिनेशन ॾिसूं था। अहिड़ा लफ़्ज़ जेके कंहिं बि इस्म या ज़मीर जो गुण, अवगुण, क़द ऐं क़िस्म ॾेखारनि, उन्हनि खे चइबो आहे सिफ़त वस्फ़ी। ठीकु आहे। हाणे मिसाल, वॾो ॾाढ़ूं, ठीकु आहे, उनजो अंदाज़ था ॾेखारनि। ऐं उनखां सवाइ आहे मिठो अंब, गुण थो ॾेखारे, शिकारपुरी आचार, क़िस्म थो ॾेखारे, खटा ॿेर, अवगुण थो ॾेखारे। ठीकु आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके कंहिं बि इस्म या ज़मीर जो गुण, अवगुण, क़द ऐं क़िस्म ॾेखारनि। डिघो वण, त हिते डिघो लफ़्ज़ जेको आहे क़द थो ॾेखारे, त इन्हनि खे चवंदासीं सिफ़त वस्फ़ी। उनखां पोइ आहे सिफ़त अददी। उहे लफ़्ज़ जेके इस्म या ज़मीर जो अंदाज़, तादाद या अदद ज़ाहिर कनि, उन्हनि खे सिफ़त अददी चइबो आहे। अंदाज़ जो मतिलबु बि हिकिड़ो तादाद, ॿाहिरि तमामु घणे अंदाज़ में माण्हू बीठा आहिनि, यानी तादाद। ठीकु आहे। अदद काउंटिंग में, ॻाणाटे में, नंबर शुमार में थो अचे। त इन में जेके मिसाल आहिनि, मिसाल 5 पेनूं, 8 किताब, 2 वण, ठीकु आहे, या 3हों नंबर, 12हों नंबर, या मां 1 नंबर आयसि इम्तिहान में, त इहे सभु जेके आहिनि को अदद, को अंदाज़ ज़ाहिर था कनि। ठीकु आहे। त अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो या ज़मीर जो अदद या अंदाज़ या तादाद ज़ाहिर कनि, उन्हनि खे सिफ़त अददी चइबो आहे। उनखां पोइ आहे सिफ़त ज़मीरी। ॾिसो, अहिड़ा लफ़्ज़ जेके असुल में ज़मीर हुजनि पर इस्म सां गॾु कमु अचनि ऐं सिफ़त जो कमु ॾेखारनि, उन्हनि खे सिफ़त ज़मीरी चइबो आहे। हाणे तव्हां ॾिसो, हिते आहिनि मिसाल आहिनि, कहिड़ो माण्हू, का ॻाल्हि, पंहिंजो माण्हू। हाणे मिसाल कहिड़ो, असां पढ़ी आयासीं, कहिड़ो जेको आहे असल में त ज़मीर आहे। ठीकु आहे। पर ज़मीर छा हूंदो आहे? जेको इस्म जे बदिरां कमु अचे। हे लफ़्ज़ इस्म जे बदिरां त कमु अचे थो, पर इस्म सां गॾु थो कमु अचे। ज़मीर आहे पर इस्म सां गॾु थो अचे। कहिड़ो माण्हू, माण्हू त इस्म आहे, कहिड़ो ज़मीर आहे। ज़मीर जो रूल इहो आहे त जेको इस्म जे बदिरां कमु अचे, पर जॾहिं ज़मीर इस्म सां गॾु कमु अचे त उहो सिफ़त थी वेंदो, उहो थींदो सिफ़त ज़मीरी। अहिड़ी तरह सां का ॻाल्हि लफ़्ज़ इस्म आहे, पर का ॻाल्हि, का लफ़्ज़ ज़मीर आहे। ठीकु आहे। ज़मीर मुबहम असां पढ़ी आया आहियूं, त ज़मीर लफ़्ज़ इस्म जे बदिरां कमु ईंदो आहे, पर हिते ज़मीर लफ़्ज़ इस्म सां गॾु कमु थो अचे, त जॾहिं ज़मीर लफ़्ज़ इस्म सां गॾु कमु अचनि त उहे सिफ़त ज़मीरी हूंदा आहिनि। पंहिंजो माण्हू, माण्हू इस्म आहे, पंहिंजो ज़मीर आहे, ज़मीर त इस्म जे बदिरां कमु ईंदो आहे, पर हिते ज़मीर इस्म सां गॾु कमु आयो आहे, तंहिंजे करे इहो सिफ़त ज़मीरी आहे। हाणे अहिड़ा लफ़्ज़ जेके असुल में ज़मीर हुजनि
पर इस्म सां गॾु कमु अची सिफ़त जो कमु ॾेखारियो त उन्हनि खे सिफ़त ज़मीरी चइबो आहे। इहे 3 क़िस्म हुया सिफ़त जा। उनखां पोइ आहिनि सिफ़त जा दर्जा बि आहिनि। ठीकु आहे, इहे सिफ़त जा क़िस्म न आहिनि जेके हाणे मां तव्हांखे सम्झाईंदमि। इहे सिफ़त जा दर्जा आहिनि। सिफ़त जा 3 दर्जा आहिनि, सिफ़त ख़ालिस, सिफ़त तफ़ज़ील ऐं सिफ़त मुबालग़ो। ठीकु आहे, सिफ़त ख़ालिस उहे लफ़्ज़ आहिनि जेके इस्म या ज़मीर जो गुण या अवगुण ॾेखारिनि। उन में ॿी तफ़सील न ईंदी। ठीकु आहे, यानी इस्म जो गुण, ज़मीर जो गुण या ॿिन्ही जो गुण या अवगुण ॾेखारिनि, उन्हनि खे सिफ़त ख़ालिस चइबो आहे। ऐं हिननि लफ़्ज़नि में कंहिंजी बि कंहिंसां भेट न कबी आहे। मिसाल जे तौर ते सुहिणो घरु, मिठो मेवो, होशियारु छोकिरो, मेरा कपिड़ा, खटो ॾाढ़ो। सुहिणो, मिठो, होशियारु इहे गुण आहिनि ऐं मेरा ऐं खटो इहे अवगुण आहिनि। त हिन में ज़मीर ख़ालिस में सिफ़त ख़ालिस में उहे लफ़्ज़ जेके इस्म या ज़मीर जो गुण ऐं अवगुण ॾेखारिनि उन्हनि खे चइबो आहे सिफ़त ख़ालिस। उनखां पोइ थो अचे सिफ़त तफ़ज़ील। तफ़ज़ील जो मतिलबु आहे अफ़ज़ल, ॿियनि खां मथे हुजणु, ॿियनि खां बरतर हुजणु। त अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म या ज़मीर जी हिकु इस्म या ज़मीर जी ॿिए इस्म या ज़मीर सां भेट कनि। भेट करणु छा हूंदो आहे? कंपेयर करणु, भेट करणु। ठीकु आहे, उन्हनि खे सिफ़त तफ़ज़ील चइबो आहे। मिसाल, हू तोखां सियाणो आहे। हू ज़मीर आहे ऐं तो बि ज़मीर आहे। हू तोखां सियाणो आहे, हिकु ज़मीर जी ॿिए ज़मीर सां भेट थी कई वञे। तोखां हिते थींदो लफ़्ज़, जॾहिं तोखां चवंदासीं त इहो थींदो सिफ़त तफ़ज़ील। उनखां पोइ तो कां खां सुहिणो आहे, हिकिड़े इस्म जी ॿिए इस्म सां भेट थियल आहे। तो कां खां सुहिणो आहे त कां खां। ठीकु आहे, अहिड़ी तरह सां अंबु सूफ़ खां मिठो आहे, हिकु इस्म जी ॿिए इस्म सां भेट कयल आहे, कंपेयर कयल आहे। अंबु सूफ़ खां मिठो आहे, सूफ़ खां, हिते लफ़्ज़ जेको आहे सिफ़त तफ़सील थींदो। पोइ आहे 3 जेको दर्जो आहे, उहो आहे सिफ़त मुबालग़ो। मुबालग़े जी माना हूंदी आहे वधाउ, वधीक ॻाल्हाइणु। ठीकु आहे, घणो वधाए ॻाल्हाइणु। अहिड़ा लफ़्ज़ जेके हिकु इस्म या ज़मीर जी 3 या 3 खां वधीक इस्मनि या ज़मीरनि सां भेट कनि। ठीकु आहे, अहिड़ा लफ़्ज़ जेके कंहिं हिकु इस्म या ज़मीर जी 3 या 3 खां वधीक इस्मनि या ज़मीरनि सां भेट कनि, उन्हनि खे सिफ़त मुबालग़ो चइबो आहे। जीअं अंबु सभिनी मेवनि खां मिठो आहे। हाणे हिकिड़े इस्म जी ॿियनि इलाही सारनि इस्मनि सां भेट थी थिए, सभु मेवा, त इहो थींदो सिफ़त मुबालग़ो। अहमद सभिनी छोकिरनि खां होशियारु आहे। अहमद इस्म आहे, छोकिरा बि इस्म आहे। हिकिड़े इस्म जी हिक खां वधीक इस्मनि सां जेका आहे भेट थी रही आहे। ठीकु आहे, त इहो थींदो सिफ़त मुबालग़ो। हीउ तव्हां सभिनी में चुस्त आहे। हिते बि हिकु इस्म जी ॿियनि इस्मनि सां, ॿियनि घणनि इस्मनि सां भेट थी रही आहे, त इहो थींदो सिफ़त मुबालग़ो। ठीकु आहे, ऐं हिन में ॾिसो तव्हां त हीउ तव्हां सभिनी में चुस्त आहे लफ़्ज़ में। असांजो घरु सभिनी घरनि खां वॾो आहे, खां। ठीकु आहे, त हीउ लफ़्ज़ में ऐं खां जेके आहिनि असल में हर्फ़ जर आहिनि ऐं इहे ॿिए इस्म या ॿिए ज़मीर जे पोयां कमु था अचनि। हिते तव्हां नोट कजो त अंबु सभिनी मेवनि खां मिठो आहे। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो अंबु इस्म, वरी मेवनि बि इस्म। अंबु सभिनी मेवनि खां मिठो आहे, त हिते इहो हर्फ़ जर ॿिए नंबर वारे इस्म जे पोयां कमु थो अचे। अहिड़ी तरह सां हीउ तव्हां सभिनी में चुस्त आहे, हीउ बि ज़मीर, सभिनी बि ज़मीर, उन जे पोयां लफ़्ज़ थो अचे में, त इहो हर्फ़ जर हिते जॾहिं ॿिए नंबर इस्म जे या ज़मीर जे पोयां कमु थो अचे त उहो उते सिफ़त मुबालग़ो थो थी वञे। त इहो ज़हन में रखिजो। सो अॼु असां पढ़ियोसीं सिफ़त, अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में कंहिं इस्म या ज़मीर जो गुण अवगुण, क़द क़िस्म, अंदाज़, मिक़दार या अदद ॾेखारिनि, उन्हनि खे सिफ़त चइबो आहे। सिफ़त जा 3 क़िस्म आहिनि, सिफ़त वस्फ़ी, सिफ़त अददी ऐं सिफ़त ज़मीरी। ऐं सिफ़त जा 3 दर्जा आहिनि। ठीकु आहे, सिफ़त ख़ालिस, सिफ़त तफ़सील ऐं सिफ़त मुबालग़ो। सो उमेदु आहे त अॼु जो सबक़ु तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, मूंखे इंतज़ारु रहंदो तव्हांजे कमेंट्स जो। ऐं को बि मसइलो आहे, को बि सम्झण में का गड़बड़ थिए थी या कुझु बि मुंहिंजे पढ़ाइण में कोई प्रॉब्लम आहे, त तव्हां बिल्कुलु मूंखे गाइड करे सघो था, तव्हां मूंखे ॿुधाए सघो था ऐं मां उनखे ठीकु कंदसि इंशाअल्लाह। ऐं ख़ुशि जो आबाद जो, हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। मां पंहिंजी ॿोलीअ सां ॾाढो प्यारु कंदी आहियां, इन करे ई मां इहो सिलसिलो शुरू कयो आहे। सो पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, वरी सिंधी टीचर सिलसिले जी कंहिं नई वीडियो सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।